पीआई जूं बरतानिया लाइ उॾामूं बहाल। 5 सालनि बाद इस्लामाबाद खां मानचेस्टर लाइ पहिरीं उॾाम 350 मुसाफ़िर खणी रवानी थी वई। दिफ़ा वज़ीर ख्वाजा आसिफ क़ौमी एयरलाइन जे बरतानिया फ्लाइट ऑपरेशन बहाली जो इफ़्तिताह कंदे सफ़ारती अमले खे भेटा पेश कई। ख्वाजा आसिफ चयो त पीआई ते पाबंदी सां हुकूमत खे वॾो नुक़सानु थियो। क़ौमी एयरलाइन जे मयार खे ॿीहर बहाल कयो। जाली पायल लाइसेंस स्कैंडल सबबि क़ौमी एयरलाइन ते पाबंदी लॻी हुई। पीआई खे मुनाफ़ो ॾींदड़ इदारो बणाए रहिया आहियूं। जल्द लंडन ऐं बर्मिंघम जे लाइ बि उॾामूं शुरू थी वेंदियूं। असां पहिरियां पाकिस्तानी पोइ सूबनि जा रहवासी आहियूं। वाइदो करणो पवंदो त गॾिजी मुल्की तरक़ी में किरदारु अदा कंदासीं। बलोचिस्तान जे अवाम खे तरक़ी जे सफ़र में शामिलु थियणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बलोचिस्तान वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त बलोच अॻुवाणनि रज़ाकाराणी तौर पाकिस्तान सां अलाक़ जो तारीख़ी फ़ैसिलो कयो। अलाह ताला बलोचिस्तान खे बेशुमार कुदरती वसीलनि सां नवाज़ियो आहे। अफ़सोस आहे त बलोचिस्तान जी दौलत अॼु बि ज़मीन अंदरि दफ़न थियल आहे। बलोचिस्तान जी तरक़ी पाकिस्तान जे मजमूई ख़ुशहाली सां गंढियल आहे। ॾहाकनि खां बलोचिस्तान खे नज़रअंदाज़ कयो वियो। 2010 जे NFC अवार्ड में पंजाब तारीख़ी क़ुर्बानी ॾिनी। 2018 में मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो करे छॾियो हो, पर हाणे ॿीहर बलोचिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में दहशतगर्दी कर खणी रही आहे। फोर्सिस रोज़ानो अमन लाइ पंहिंजी जाननि जी क़ुर्बानी ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु इस्तांबुल में शुरू। ज़हरनि मूजिबि पाकिस्तान जो 2 रुकनी वफ़द ॻाल्हियुनि में शरीक। पाकिस्तान तरफ़ां DGMO ऐं डिप्टी DGMO मौजूदु आहिनि। अफ़गानिस्तान तरफ़ां नाइब घर वज़ीर रहमतुल्लाह मुजी वफ़द जी अॻुवाणी करे रहियो आहे। दहशतगर्दी जे ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ पका ऐं तस्दीक थियल जोॻो मॉनिटरिंग मैकेनिज़म ठाहिण ते ॻाल्हियूं। सरहद ते छिकताइण बाद कतर ऐं तुर्किया जी टाकड़ी में थींदड़ ॻाल्हियुनि जे पहिरें दौर में फ़ौरी जंगबंदी ते इत्तेफ़ाक़ कयो वियो हो। दोहा में थियल ॻाल्हियुनि जे पहिरें दौर में ॿिन्ही मुल्कनि फॉलोअप मुलाक़ातूं करण ते राज़िपो ज़ाहिर कयो हो। पाकिस्तान जो फ़िलहाल अफ़गान सरहदी राहदारियूं न खुलण जो बि फ़ैसिलो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चयो आहे त दहशतगर्दी ऐं फितनो पखड़ींदड़ ख़ारजनि ख़िलाफ़ असराइता क़दम खयां आहिनि। दुश्मन जे कंहिं बि अगराई ख़िलाफ़ पाक फ़ौज ऐं अवाम जमी बीठो हूंदो। DGISPR मुल्तान जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ ऐं मदरसनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां गॾिजाणी कई। पाक फ़ौज जे तर्जुमान मारूक हक़ हाणोके पाक अफ़गान शिकतान ऐं सिक्योरिटी सूरताल समेत ॿियनि अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दाननि पारां गाज़ियुनि ऐं शहीदनि खे भेटा पेश। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI बानी जो एक्स अकाउंट बंदि करण जी दरख़्वास्त 4 नवंबर ते ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस काज़ लिस्ट जारी करे छॾी। जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर 4 नवंबर ते PTI बानी जो एक्स अकाउंट बंदि करण जे हवाले सां दरख़्वास्त ते ॿुधणी हलाईंदो। शहरी गुलाम मुर्ज़ा वकील बैरिस्टर ज़फ़रुल्लाह ज़रिए दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। कैद दौरान एक्स अकाउंट तां मुबैना डफेड़ी पोस्ट हटाइण ऐं डफेड़ खे रोकण जी इस्तदा कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार तरफ़ां PTI बानी जे गैरक़ानूनी ऐं बदनियती ते ॿधल ट्वीट्स हटाइण ऐं ब्लॉक करण जी बि इस्तदा कई वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI बानी खे नोटिस जारी कंदे जवाब तलब कयो हो। मैं अपनी बच्ची के लिए यहाँ पे आई थी और आगे जब हम SHO के पास पहुँचे थे ना, तो उन्होंने मुझे बोला कि हम आपकी बच्ची बरामद करने के लिए जा रहे हैं। आगे जब बच्ची बरामद करने के लिए वो मेरे साथ चले, वो बच्ची बरामद करने नहीं चले थे, वो कोई बिना मालूम जगह पे मुझे लेके गए और वहाँ पे उन्होंने मेरे साथ ज्यादती की। मैं डरी हुई थी, बहुत ज्यादा डरी हुई थी। वो धमकियाँ देता रहा, बोलता किसी को आपने बताया हम ये कर देंगे वो कर देंगे। ये परसों हुआ है, बस मुझे इंसाफ मिले। मीरपुर ख़ास जे मेहरान थाणे जे SHO मीर ख़ादिम टालपुर ख़िलाफ़ फ़रियाद खणींदड़ औरत सां ज़्यादती करण जो केस दाख़िल। मुतासिर औरत आलिया शेख जी फ़रियाद ते वूमेन थाणे ते केस दाख़िल कयो वियो। फ़रियादनि आलिया शेख चयो त 6 भेरनि जी धीउ अलीशा जी बाज़ियाबी लाइ मेहरान थाणे ते वई हुअसि। SHO मीर ख़ादिम टालपुर दिलासो ॾेई हिकु जाइ ते वठी वञी ज़्यादती जो निशानो बणायो। SHO सां गॾु ड्राइवर हो। घर वज़ीर ज़ियालनि जा नोटिस वठंदे SSP मीरपुर ख़ास खां रिपोर्ट घुरी वरिती। SSP मीरपुर ख़ास जो चवणु आहे त SHO मीर ख़ादिम टालपुर खे मुअतल कयो वियो आहे। मुतासिर औरत जो मेडिकल करायो वियो। SHO जा जुज़ा बि वरिता विया। मुतासिर औरत चयो त पुलिस जी जांच मां मुतमिन आहियां। धीउ खे बाज़ियाब कराए SHO मीर ख़ादिम टालपुर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। लम्स यूनिवर्सिटी जी हॉस्टल मां शागिर्द जो लाश मिलण वारे वाक़े जो केस दाख़िल। शागिर्द अब्दुल्ला सुमरो जे पीउ हाजी मोहम्मद सुमरो जी फ़रियाद ते अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो। फ़रियादी FIR में ॼाणायो आहे त पुट खे धमकियूं मिलियूं हुयूं। मनसूबाबंदी तहत खेसि क़त्ल कयो वियो।
पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी समूरे रुखनि खां जांच कई पई वञे। जांच मुकमिल थियण बाद हक़ीक़त साम्हूं ईंदी। कुझु ॾींहं अॻु ठुलवासी शागिर्द अब्दुल्ला सुमरो जो अलसीना बॉयज़ हॉस्टल जे रूम नंबर 144 मां गोली लॻल लाश मिलियो हो। ठुलवासी अब्दुल्ला सुमरो लम्जे बिलावल मेडिकल कॉलेज में 4थे साल जो शागिर्द हो। सिंध में फुर्जू वारदातियूं वधी वियूं। बदमनी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। कश्मीर जे मुरादबाग मार्केट मां वापारी नरमल जे दुकान ते हथियारबंदनि जी का 10 लाख रुपया रोक रक़म ऐं 5 मोबाइल फ़ोन्स फुर। घोसपुर शहर मां 8 हथियारबंदनि पारां अनूप कुमार, बर्थलाल, अनवर अरबाणी ऐं ॿियनि जे दुकाननि मां फुलुट कई। हथियारबंद फायरिंग कंदा आसानी सां फ़रार थी विया। शहरनि में ख़ौफ़। मददी शहर जे अब्बासी पाड़े में बरकत अब्बासी जे घर मां लखे रुपयनि जी मालियत जो धाड़ो। एसटीपी जे सॾ ते शदादकोट, कुबो सईद खान, बेराम, नसीराबाद ऐं सेवण में मुज़ाहिरा। बदमनी ते ज़ाब्तो आणे ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो।